जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जी ऑफिस में, जिते हिकु अमिड़ ऐं उनजो धीउ ऐं जेको आहे हिकु माज़ूर पुटु आहे उहे पहुता नी, जंहिंजो पुटु आहे जानब मलिक जेको मिस्त्रा पियो कमु करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो, गुज़िरियल 8 ॾींहंनि खां उहो जेको आहे लापता थी वियो आहे। हिन वक़्तु मौजूदु आहिनि इहे अमिड़ ऐं उनजी धीउ ऐं उनजा भाइर ऐं हिकु माज़ूर भाउ बि पोइ साण सां गॾु आहे। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरे ॾींहंनि खां जो पुटु आहे जेको गुम थियल आहे। असांजो छोकिरो गुम आहे, जानब मलिक हितां आदलपुर खां वञे पियो मामंदपुर, उतां गुम थी वियो आहे। सर तक़रीबन असां 9 बजे हुन सां ॻाल्हायो आहे, नंबर ऑन हुयो, पोइ 9 खां पोइ जे बंदि थियो आहे नंबर, त माना अॼु असांखे 8 ॾींहं आहे फ्री आयो आहे, त असांजो लभियो कोन्हे। हुनजी अमड़ परेशान आहे, नंढा ॿार, उहो ई कमाईंदो हुयो त घर ॾींदो हुयो। भाउ त हिकिड़ो उहो ई माज़ूर आहे, उहो बि खटां बटां वाणे करे घर सफ़र कंदो आहे। माउ बि ग़रीब अथसि वीचारी, उहा बि रोहाणी मानी वठी करे ॿारनि खे ॾींदी आहे। 8 ॾींहं अॼु ॿारनि निंड कई अथऊं, न खट ते न हंधि त न छा, उहो जेको ईंदो सौदो ॿोदो वठी ॾींदो। हाणे को सौदो ॿोदो ॾे, अमड़ बि वीचारी पई आहे थी, मजबूरी हुनजी सम्झो। असांजी खाननि खे अपील आहे त असां मदद कई वञे, ऐं जेको आहे त असांखे छोकिरो लही ॾियनि। असांजी मामंदपुर में FIR कटियल आहे, जी महिरबानी करे वञे असांखे ॻोल्हाए ॾियनि। मुंहिंजो जानब पुटु गुम थी वियो आहे, अॼु 8 ॾींहं ॻोल्हे ॻोल्हे थकाऊं कोन काथे। मामंदपुर मां गुम थी वियो आहे, 9 वॻे ताईं ॻाल्हायो अथई, पोइ ॻाल्हाए बि नथो। मुंहिंजो गुम थी वियो आहे, मुंहिंजी दाहकू कॿुधो, मां जती मां मुंहिंजा बचड़ा करे वियो आहे। मां सॼो ॾींहुं पोरियो कंदी आहियां, घर घर जो मां पोरियो करे तरी बच्चनि खे ख़र्च वठी ॾियां थी। तोखो मखो पिनी मंगी मां बच्चा पालिया थी। अॼु 8 ॾींहं मुंहिंजो पुटु गुम आहे, मूंखे लही ॾियो। खाननि खे बि कयो आहे, बसारनि खे मुंहिंजी अपील आहे, ॿधांव थी, मूंखे लही ॾियो, मुंहिंजी मदद कयो। भाउ मुंहिंजो भाउ आहे जान मामंद, जेको आदलपुर में रहंदो आहे। मामंदपुर आयो कम ते, राति जो असां वटि, सुबुह जो वञे पियो मामंदपुर। उतां 9 बजे मां सां ॻाल्हायो अथई, पोइ जो फ़ोन बंदि थियो आहे, हिन महिल ताईं फ़ोन न खुलियो आहे। असां भेणा रोईंदा रड़ंदा वतऊं था, अमड़ परेशान आहे। अॼु 8 ॾींहं आहे, असां न भेणनि खे आराम आहे, न माउ खे आराम आहे, न खाधो पीतो आहे। असांजी वस वारनि खे अपील आहे, ॼमनि खे अपील आहे, असांजी DSP खे अपील आहे, असांजी SP खे अपील आहे। मुंहिंजी अमड़ पोरियो कंदी आहे, मुंहिंजो भाउ माज़ूर आहे, मुंहिंजो इहो ई भाउ आहे, इहो ई सहारो आहे, असांखे लभी मिले, असांजी को मदद करे। असांजो कोई बि आदलपुर में मदद करण वारो तयारु न आहिनि, असांखे चाचा आहिनि, असांजो कोई बि सहारो न आहे। मुंहिंजा भाइटा रोईंदा रड़ंदा वतन था, रुपए का मोहताज आहिनि। मुंहिंजी अमड़ बीमार पई आहे, रड़ंदी रोईंदी वते थी, कोई असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। असांजी वसारनि खे अपील आहे, मारनि खे अपील आहे, ॼमनि खे अपील आहे, जिते बि मुंहिंजो भाउ आहे मूंखे ॻोल्हण में मदद कई वञे। जी नाज़रीन, मिस्त्री जानब मलिक जेको गुज़िरियल 8 ॾींहंनि खां गुम थियल, उनजी अमड़, उनजी भेण ऐं उनजे भाणजे सां असांजी ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणु आहे त गुज़िरियल 8 ॾींहंनि खां असांजो जेको जानब मलिक आहे उहो गुम थियल आहे, जंहिंखां पोइ असांजे घर जो जेको चुल्हो आहे उहो बि ॿड़ी न सघियो आहे, जॾहिं त असांजे घर में जेको असीं परेशानी हाल जे शिकार आहियूं। मगर B सेक्शन पुलिस, जिते असांजी NC दाख़िल थियल आहे, अद जो SHO आहे जेको, उहो जेको आहे हिन वक़्त ताईं कखु पंहिंजी बीड़ो न कयो। B सेक्शन थाणे जे SHO सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। SHO B सेक्शन जो चवणु आहे त सदस्य जेको जानब मलिक आहे, उनजो जेको नंबर आहे जेको बंदि पियल आहे, उनखे ट्रेस ते लॻायो वियो आहे, जॾहिं त असांजी ॻोल्हा पिणु जारी आहे। जॾहिं त अमड़ जो इहो ई चवणु आहे त जाम सैफुल्ला ख़ान दारे जो, जाम इकरामुल्ला ख़ान दारे जो ऐं ॿियनि वसरनि खां इहा अपील कई आहे त मिस्त्री जानब जी ॻोल्हा में मदद कई वञे। असीं ग़रीब ऐं मिसकिन माण्हू आहियूं, जॾहिं त मुंहिंजो पुटु हिकिड़ो जेको आहे हिकु उहो ई आहे, ऐं ॿियो पुटु जेको आहे उहो माज़ूर आहे, ऐं हिनजो जेको घर जो चुल्हो आहे उहो ॾाढो गुज़ारो जेको आहे ॾाढो ॾुखियो आहे। ऐं जॾहिं हिनजो चवणु आहे त असीं जेको आहे त घर जो थांव पोचो करे घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं, जॾहिं त असांजो पुटु जानब हूंदो आहे त रोज़ु कमाए रोज़ु खणी ईंदो आहे, जंहिं ते असांजो घर हलंदो आहे। हिन वक़्तु असीं परेशानी जो शिकार आहियूं। हिननि हुकूमत समेत सरहंदी वारनि खे इहा अपील कई आहे त जानब मलिक जे ॻोल्हा में मदद कई वञे। कैमरामैन गुलाबरी कौड़ सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।